अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां मोहम्मद उस्मान मलाह। सर्वेच न्यूज़ जे सभिनी ॾिसंदड़नि खे भलीकार। बुलेटिन में शामिल कंदासीं हिन वक्त जी हिकु अहम ख़बर। सक्रंड भरिसां ॻोठ पलيو मगसी वेझो सक्रंड जे ॻोठ मयाण जो रहिवासी मच्छी खपाईंदड़ 35 सालनि जे पोरियत इलाही बख़्श मलाह जो रोड वटां पुरसरार नमूने लाश हथायो आहे, जंहिं लाइ चयो पियो वञे त फटो रक्षा कल्टी थियण सबबि फौत थियो आहे, जॾहिं त संदसि भाणे जे उमेद अली जो चवणु आहे त रक्षा कल्टी थियण जी का शाहिदी या निशानी न मिली आहे। फौती खे मथे में पोयां कंहिं नामालूम शइ जो धक लॻल आहे, जॾहिं त वाक़ियो पुरसरार लॻी रहियो आहे ऐं क़त्ल जो शक ॾेखारियो पियो वञे। ॿिए तरफ़ फौतीअ जो लाश तालका अस्पताल में पोस्टमार्टम लाइ मुंतक़िल कयो वियो आहे।